वॾे वज़ीर मुरादल शाह ठटे पहुची लाॾाणो करे वियल सूबाई सलाहकार सैयद एजाज शाह शिराज़ी जे वारसनि सां ताज़ियत कई आहे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी एजाज शाह शिराज़ी जे लाॾाणे ते संदसि वारसनि सां फ़ोन ते राब्तो करे ताज़ियत कई आहे। वॾे वज़ीर मुरादल शाह ठटे पहुची एजाज शाह शिराज़ी जे लाॾाणे ते संदसि पोयरनि सां ताज़ियत कई। वॾे वज़ीर सां गॾु सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह, मुकेश कुमार चावला, शर्जील इनाम मेमण, शबीर बिजाराणी, गंवर ख़ान इसराण बि शिराज़ी भाइरनि जे तॾे ते पहुची ताज़ियत कई। वॾे वज़ीर मुरादल शाह चयो आहे त एजाज शाह शिराज़ी जो विछोड़ो हिकु वॾो सियासी ख़ाल आहे। संदसि विछोड़े जी अफ़सोसनाक ख़बर ॿुधी तमामु घणो ॾुख पहुतो। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी एजाज शाह शिराज़ी जे लाॾाणे ते संदसि भाइरनि शफ़क़त शाह शिराज़ी ऐं रियाज़ शाह शिराज़ी सां फ़ोन ते राब्तो करे ताज़ियत कई ऐं ॾुख जो इज़हार कयो। साईं सूबाई सलाहकार साईं एजाज शाह शिराज़ी जो विछोड़ो थियो आहे, कीअं पिया ॾिसो हिन साईं खे विछोड़े? मां साईं एजाज शाह शिराज़ी सॼो ख़ानदान असांजो हींअर रखंदा मुंहिंजे वालिद साहिब खां वॾनि खां वास्तो हो। जॾहिं साईं जी तबियत ख़राब थी उन वक़्त में ख़बर पई साईं जे औलाद सां मुंहिंजो हो राब्तो। अॼु सुबुह जो इहा ख़बर ॿुधीसीं, उन वक़्तु ॾाढो ॾुख बि थियो। पर्सनली हिकिड़ो लॉस थियो आहे। उनजे अलावा ठट्टो ज़िलो, सिजावल ज़िलो, इन जे सॼे माण्हुनि लाइ ख़ासि तौर ते वॾो हिकिड़ो वॾो सभिनी जो लॉस थियो आहे। इन करे जो साईं मशहूरु हो, मूं वटि बि सलाहकार हो मुंहिंजो, पर उन खां अॻु में बि वास्तो हूंदो हमेशह पंहिंजे माण्हुनि जे कमनि जे लाइ ईंदो हो ऐं जॾहिं मिलंदो हो त हुनखे पंहिंजो को कमु न हूंदो, पंहिंजे ख़ासि तौर ते पंहिंजे ढक जे पंहिंजे ज़िले जे माण्हुनि जे लाइ हमेशह हाज़िर थींदो। इहो वॾो हिकिड़ो ख़ाल आहे जेको पैदा थी वियो आहे हिते। ख़बर शामिल कंदासीं। मेहड़ में